अञा ज़ोर सां सुभान बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। नाराज़ न थिजां पर हक़ीक़त इहा आहे ईअं मां कोन थो चवां सुहिणा इहो मुंहिंजे चवण जो मक़सदु कोन्हे त पोइ तो वटि बाबा घर में का मानी कान थी मिले अलाह तोखे ॾिनी आहे अलाह तोखे अञा वधाइजे अञा बरकतूं ॾिए अञा रोज़ी अता फरमाए पर इहा हक़ जी ॻाल्हि आहे। मां बलोचिस्तान इहो सॼो सूबो हीउ सिंध जो सॼो सूबो इहे मुल्क जा 2 सूबा घटि में घटि मां अर्ज़ु करे सघां थो चई सघां थो अदा हिनखे परे साइड सां मां 2 सूबा घटि में घटि इहे घुमां थो पर हक़ीक़त में जेतिरा न ॾुखिया ऐं दीन सां मुहबत रखण वारा असांजे वतन जा माण्हू आहिनि मूंखे अहिड़ा किथे कोन मिलिया अलाह से अञा मुहबत ॾियनि सल्लल्लाहु सरा सरा अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे मां कोन पढ़ंदुसि पढ़ाए शुरू करायां तव्हां पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कारोबार ॾिसो उन कारोबार खे बन्नी वञी खेड़ उनखे ख़बर न आहे खेड़ण जी करणो कीअं आहे उस्ताद हूंदो आहे सेखारींदो आहे चवंदो आहे हीअं कर फिलाणे मौसम में ॿिज छटिजां फिलाणे वक़्त ते उनखे पाणी ॾिजां उस्ताद उनखे सेखारींदो आहे माण्हू उनखां सिखंदा आहिनि तव्हां त वञी करे सिखबो आहे अदा दीन कारोबार नाहे पर अल्लाह तबारक व तआला माण्हुनि खे पढ़ाइण लाइ आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मिठे मुहम्मद ताईं 1.25 लख नबी रवाना फरमाया। कारोबार दीन नाहे न पर अल्लाह तबारक व तआला मखलूक खे हलाइण जे लाइ ऐं उन्हनि खे दीन ते सेखारण जे लाइ अब इम्तिहान हूंदो आहे पोइ इम्तिहान में माण्हुनि खे बाबा पर्चो ॾिबो आहे पर्चो अथई इन पर्चे खे हल कजां हाणे माण्हुनि खे चवंदा आहिनि बाबा किताब पढ़ पहिरियों कचो पहिरियों पको पहिरियों पहिरियों ॿियो टियों चोथों पंजो छहों सतों अठों नओं ॾहों उन ते उस्ताद सॼो ॾींहुं पढ़ाए साल जेॾी महिल थियो पूरो ऐं चयो छोरा इम्तिहान थींदो पोइ सिंध जे हाल जी ख़बर अथव सुभान अल्लाह पोइ त या त छोरो कुकड़ ते पास आहे या त छोकिरो जेको आहे सो 500 रुपए ते पास आहे या जेको आहे माशा अल्लाह कापीअ जी धुम थी पए ऐं पोइ वरी इहे जेॾी महिल वांदा थींदा त पोइ वरी इहे थींदव कामरेड सुभान अल्लाह त चओ यार हा चओ ज़ोर सां सुभान अल्लाह एॾा माना माशा अल्लाह पढ़ियल होशियार माशा अल्लाह ॾिसो केॾो पढ़िया जो हिकु ॾींहुं बि स्कूल कोन विया माना चंडो भाड़ जो तरो उहो बि पोइ जेॾी महिल वांदो थींदो थोरी मुछनि जी सावल लहंदसि नालो से फिलाणो कामरेड फिलाणो जेको आहे सो 36 लखणो ख़ान पंहिंजे नाले सां उहो बि कामरेड लिखंदो ऐं ॿियो पुॼेसि न पुॼेसि परे भौंक कंदो इस्लाम ते परे बकवास कंदो शरीयत ते परे भौंक कंदो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते उहो मुंहिंजा भाउ अज़ीज़ अहिड़ा ॼण खो मुआ चङा हा माण्हू ॼाओ उहो भलो आहे जेको मुहम्मद मुस्तफ़ा जो अदब करे इहा असांजे तालीम जो हाल आहे तव्हां खां लिखियल कोन्हे असां खां लिखियल कोन्हे असां हिन मुआशिरे जा माण्हू आहियूं तव्हां बि इन ई मुआशिरे जा फ़र्द आहियो बहरहाल मां हेॾे घणो वञणु कोन थो चाहियां पर इहो मिसाल तोखे ॾिनुमि त अदा किताब पढ़ायूं उन्हनि किताबनि खां पोइ इम्तिहान जो टाइम आयो से इम्तिहान में सुवाल कहिड़ो ईंदो जीअं भाई इम्तिहान चइबो ई उनखे आहे जंहिंजे सुवाल जी ख़बर न हुजे वञी तयारी कर साईं सच थो चवे हिते मास्तर माशाअल्लाह जाम हूंदा या त अलॻि ॻाल्हि आहे त पाकिस्तान में थोरो 5 मिंट 10 मिंट छा 5 ॾींहं अॻे बि पेपर पहुची वेंदो आहे सुवालनि जी ख़बर पइजी वेंदी आहे 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि पर ॻाल्हि त आहे पर उसूल इहो आहे त जेको इम्तिहान आहे उन इम्तिहान जी ख़बर न आहे कहिड़ो सुवाल ईंदो किथां ईंदो पहिरें बाब मां ॿिए बाब मां टे बाब मां न ख़बर न आहे
दुखियो ईंदो सवलो ईंदो को शर्त न आहे पर मुझे अल्लाह एड़ो इंतजाम सुनो फरमायो ओ जने अव्वल ज़ाहिर में मोकलण में सुनो आदम मोकली अल्लाह सही उन हज़रत आदम के सले बस निसाब ॾई बि मोकलियो ऐं रब फरमायो इम्तिहान वठंदो मां वठो सुवाल बि अॻे ई थो ॿुधायां त जवाब बि अॻे ई थो सेखारे छॾियां तो अल्लाह तबारक व तआला उहे नबी रवाना फरमाया वो सले बस कहिड़ो हो ऐं वो निसाब कहिड़ो हो वो निसाब हो उहे नबी जेके किताब खणी आया सोनो आदम आयो सहीफ़ा अल्लाह नाज़िल फरमाया हज़रत शीस आयो अल्लाह सहीफ़ा उन ते नाज़िल फरमाया हज़रत नूह नबी आयो उन ते अल्लाह ताला सहीफ़ा नाज़िल फरमाया हज़रत इब्राहीम आयो सुहूफ़ इब्राहीम उहे सहीफ़ा हज़रत इब्राहीम ते बि लथा नाज़िल थिया हज़रत मूसा आयो हज़रत ईसा आयो ये सब अल्लाह जा प्यारा नबी वो सले बस वो निसाब तोखे मूंखे ॿुधाईंदा विया ऐं रुगो सले बस कोन ॿुधायूं सुवाल बि ॿुधायूं उन सां गॾु जवाब बि ॾसियूं ऐं आख़िर में वरी असां उतर वारा चवंदा उटल बि ॾयूं विया ऐं चयूं विया त इंतज़ार कजो असां में का कमी कान्हे छो त नबी कमीअ खां पाक हूंदो आहे असां में का कमी कोताही कान्हे पर मतां तव्हांखे क़दुरु न थियो हुजे असां खां पोइ असांजो सरदार मुहम्मद मुस्तफ़ा ईंदो उहो सेखारींदो असांजे पढ़ाइण में कमी कान्हे उहे नबी पंहिंजे ज़ुबाने हाल सां ईअं पिया इरशाद फरमाइनि असांजे ॾसण में का कमी कान्हे असांजे सम्झाइण में का कमी कान्हे अदा जे हुजे हक़ नबी जहिड़ो कुंद ज़हनो आम माण्हू त पोइ अदा कमी चइजे पर ही काइनात जा सभ खां अफ़ज़ल जमायत हुआ ऐं एॾी नूरानी जमायत हुआ एॾी नूर वारी जमायत हुआ एॾी भाग वारी इज़त वारी जमायत हुआ अदा उन्हनि जिन खे अल्लाह तबारक व तआला नबूवत जो ताज पाराए करे रवानो फरमायो तुंहिंजे ॻोठ जो पाड़े जो चङो मुड़ुसु हूंदो आहे भले घर में केरु न मञेसि त बि सड़ाईंदो आहे त मां चङो मुड़ुसु आहियां अदा ये चङ मुड़सियूं दुनिया जूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजनि नबियुनि खे नूरानी ताक़तूं ॾेई करे इज़तूं ॾेई करे रवानो फरमायो सवा लख नबी आया आखिर में मुझो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तशरीफ वठी आयो अदा महबूब जे आए ठरे वाले बरे ठरिया कोन हो न सब जे ठरियो आ तो आवाज के ठरिया महबूब जे आए से हथ मथे कर अल्लाहू 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 दम जी जल जी झोलिया में जानिब आयो तहीं दम हर हिक सासिया हमद सना हीअं गायो चो अल्लाहू चो अल्लाहू अल्लाहू बाटेरा अल्लाहू 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 ज़िक्र हबीब थियो जारी फिक्र वया थी फानी ये तो हमारा सुभान अल्लाह शौक सा
ज़िक्र हबीब थियो जारी फ़िक्र वया थी फ़ानी जॾहिं मके मंझ आयो मीर मोहम्मद जानी अल्लाहु 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 अञा जो कसा सुभान अल्लाह अञा सोना सीनो ठारे अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम नबी रवानो फरमायो इलियास नबी आयो इब्राहिम नबी आयो 1.25 लाख नबी रब्बुल जलाल रवाना फरमाया ऐं आखिर में अल्लाह तबारक व तआला 1.25 लाख नबियुनि जो पगदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा रवानो फरमाए करे हुज्जत पूरी फरमाए छॾी हाणे को बि बहानो कोन हलंदो आदम आयो इंतजार हुयो त अञा शायद को सुवाल रहे थो अञा को वधीक समझाइण ईंदो वरी हज़रत शीस रब रवानो फरमायो वरी हज़रत नूह नबी रवानो फरमायो वरी हज़रत इब्राहिम इलियास नबी रवानो फरमायो ता त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं वक़्तु अची करे पहुतो आहे पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ो नबी बि ॾसींदो वियो त अञा ईंदो 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 अचण वारो आहे सभिनीनि खे इंतज़ार हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उहो इंतज़ार काइनात सॼीअ खे तव्हां छा सम्झो असां ख़बर अथई छा सम्झो आहे असां मौलवी नतान असां सम्झो आहे त महबूब जी सीरत पाक हीअ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा जेके दुश्मन बि हुया कोई दुश्मन बि जॾहिं हबीब वटि ईंदा हा त मुंहिंजो महबूब उन्हनि खां पलांद बदिलो कोन वठंदा हा मुस्तफ़ा माफ़ कंदा ॻाल्हि सची आहे सीरत इहा बि आहे तव्हां असां इहा सीरत ॿुधी आहे त मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं वटि हिकिड़ो प्यालो खीर जो आयो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु के इरशाद फरमायो सभिनीनि खे पीआर ओ सैयदना अबू हुरैरे रज़ी अल्लाह तआला अन्हु सभिनीनि खे पीआरियो ऐं सभु पी वेठा 40 ॼणनि उहो प्यालो वटो पीतो पर उहो खुटो कोन ओतिरो जो ओतिरो पियो हादा इहा बि सीरत आहे तो आई मां सीरत इहा असां ॿुधी पंहिंजनि आलिमनि खां पंहिंजनि वॾनि खां असां ॿुधी त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल मके पाक खां हबीब अकरम रवाना थिया ऐं मुस्तफ़ा करीम मके पाक खां हलंदे हलंदे जेॾी महिल उन ॿुढड़ीअ वारे उन खीमे वटि पहुता उन तंबूअ वटि पहुता महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुझु वापराइण जी तलब थी मुंहिंजे महबूब पंहिंजे यारे गार ऐं यारे मज़ार रुगो गार में गॾु कोन हो अबू बकर अॼु मज़ार में बि मुस्तफ़ा सां गॾु सुतो पियो यारे गार ऐं यारे मज़ार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ के मुस्तफ़ा करीम इरशाद फरमायो साम्हूं खीमो आहे ग़ैबदान नबी आहे ॼाणे थो वञ हितां को खीर वठी आया सुकल गोश्त रखंदा आहिनि अरब सबोरा वञी उहो वठी आ हज़रत अबू बकर पहुतो पोड़ीअ खे अर्ज़ु कई मूंखे इहा सॼी ॻाल्हि मुख़्तसर अर्ज़ु करणी आहे पोड़ीअ खे अची पोड़ीअ चयो त असां वटि उहो गोश्त बि कोन्हे कुराड़ी चए पई त असां वटि कोन रखियोसीं हेल या ॾुकर थी पियो ख़तमु थी वियो अमां का ॿकरी ठकरी भला ॾोहूं खीर जी सॼो धण काहिजी वियो आहे ऐं हिते का ॿकरी आहे ई कान का मोटी वियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूब खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह उहा कुराड़ी हीअं थी चवे अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो वरी वञेसि पुछेसि मतां का ॿकरी ठकरी आहे ठका हुजे घर में सैयदना अबू बकर सिद्दीक़ वरी वञी उन कुराड़ीअ खे चयो त कुराड़ी चयो त ॿियो तोखे छा ॿुधाई घर में बीमार ॿकरी बीठी आहे ॿियो त कुझु आहे ई कोन सुहिणो अबू बकर मोटियो मुस्तफ़ा खे अर्ज़ु कई मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो इन कुराड़ीअ खे चयो इजाज़त तूं ॾे खीर असां था ॾियूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण अॻिते सुरी आया वधी आया
उन बुढ़ड़ीअ जे उन खीमे ताईं तंबूअ ताईं मुस्तफ़ा करीम पहुता। हज़रत अबू बकर जेड़ी महिल उन बुढ़ड़ीअ खे चयो कुराड़ीअ खे त असां बि वंदासीं तो सीरत पाक जा किताब लिखंदा ऐं वक़्त जो कामिल रब्बानी आलिम दीन जंहिं जी मिठड़ी आहे न उहो शुक्र करे मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जो सुभान अल्लाह। मिठो कदुर करे अलाए न करे पर सुभान अल्लाह त चयो यार जंहिंजी रतो न सां गंढियल आहे न त उहो शुक्र करे अॼु ख़बर पवई या न पवई पर माशर जे मैदान में ज़रूरु तोखे हिन शइ जो क़दुरु थींदो ऐं तोखे ख़बर पवंदी त उहो कहिड़ो जवान कहिड़ो हीरो अल्लाह तो में पैदा फरमायो। पोइ हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैह सुहिणो जुमिलो फरमाईंदा इरशाद फरमाईंदा त उहा बुढ़ड़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे हेठां खां अची करे मथे पई निहारेसि मथे खां अची करे हेठि पई निहारे चए अबा सेबतो थो लॻे सियाणो थो लॻे बकरी बीमार आहे उन में हाल ई कोन्हे जो खीर डुब जेको। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ पियो करे अम्मा इहा ॾिस त कीअं थी मिड़े तोखे ख़बर पवंदी हे मोहम्मद मुस्तफ़ा मूंसां गॾु आहे। सोने अबू बकर सिद्दीक़ नालो कोन खयो जवानो त ॾिसो मूंसां केरु गॾु आहे। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे उन पोड़ी इजाज़त ॾिनी अबा तव्हांजी मर्ज़ी हाणे चइबो न हथियार फिटा करणु अबा तव्हांजी मर्ज़ी उहा बकरी कंधु हेठि कयूं वेठी आहे मदीने वारो साईं ओ वहाबी तूं बकरीअ खां बि चटो हां जो तूं मुस्तफ़ा खे कोन सुञातो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण करीम जीअं जो अची करे उन बकरीअ जे हीअं मथो महबूब ई हथ घुमायुसि वह बकरी ट्रिप ॾई उथी कन पंहिंजा छंडियई टंगूं पंहिंजूं टेड़ियई ओह फूकजीसि खीर भरिजी वियुसि महबूब फरमायो थांव खणी आ त खीर ॾोसि। घणा सेकंड ॻाल्हि करण में बि मूंखे सेकंड लॻा हूंदा मूंखे को चवण में बि वक़्तु लॻो हूंदो बसि इहो वक़्तु लॻो उहो खीरो ॾमा ॾोहंदा विया हिकु थांव भरियो। हाणे अरबनि वटि चोरियूं हुजनि या जेको बि हुजे तोखे सम्झाइण लाइ चवां हिकु चोरी भरी ॿी चोरी भरी टीं भरी चौथी भरी पंजी भरी चोरियूं खुटी पयूं वटा खणी आ वटा खुटी पिया जमन खणी आ शरण वारा उहे जमन खुटी पिया प्याला खणी आ उहे प्याला खुटी पिया दिला खणी आ दिला खुटी पिया मट खणी आ मट खुटी पिया। उहा पोड़ी केॾी महिल खीर ॾे ॾिसे केॾी महिल अबू बकर सिद्दीक़ ॾे ॾिसे केॾी महिल मुस्तफ़ा जे चेहरे में पई निहारे। हबीब अकरम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाणे उहा पंहिंजे ज़ुबान सां हथ ॿधियो बीठी आहे ज़ुबान गंग न खे चइबो आहे ज़ुबान गंग थी वई ॻाल्हाए कान पई सघे चवे छा थांव खुटी विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन पोड़ीअ खे चयो त मुंहिंजो महबूब थो इरशाद फरमाए जे अॼु तूं थांव आणींदी रही हा त क़यामत ताईं इहे थांव भरबार आहिनि आख़िर खुटे ई कोन्हे। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो हुनखे खीर पाण वापराए पोड़ीअ जी ज़ुबान गंग आहे अरबी में चइबो आहे सकत वाजिमन अरबी तव्हांजे कम जी न आहे मौलवी साहिब कम ईंदी माना ज़ुबान गंग थी वई। जब महबूब हीअं रवाना थिया त उन पोड़ी हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे सुरबाट में चयो ओ जवान हे ॿुधाए किथे हे मके वारो जवान त न आहे जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा चवंदा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण उनखे चयो हा अमां तो सही सुञातो आहे जेको महबूब खे अर्ज़ु कर न जीअं न असांजा थांव खीर सां भरिया अथई पोइ मुंहिंजा महबूब ईअं मुंहिंजे दिलि वारे थांव खे ईमान सां भरियो आहे। वो फरमा चओ ला इलाहा ज़िक्र कजो को चुप न हुजे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहाब महबूब जी सीरत वाजो सुभान अल्लाह। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो पंहिंजो सफ़र ॾेई हिजरत वारो
पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थींदा वया हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि जे रूह जड़ी मले यो मंज़र ॾिठो त हज़रत अब्दुल लतीफ़ जे रूह रड़ कई सुभान अल्लाह जोर सां हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई इरशाद फरमायो आ पाण फरमाए थो त के चा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवाण वार वढे वागू कया पमा हूंद पलाण कोई जहिड़ो पुनल पाण तेड़ी सिट्रा साथ जी वरी हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई इरशाद फरमायो चवे थो के चा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मोचारी तोड़ सिंगारिया ऊं सैयद चवे करहा मंझा कोड पोइ लख लहे पई लोड जी जातन जतन जी हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैहि जेड़ी मन इहो काफ़िलो ॾिठो आहे त हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई जे रूह मुबारक रड़ कई मां फ़क़ीर सुवाल कयो सुभान अल्लाह चओ त ॿुधाए मां कहिड़ो सुवाल कयो मां सुवाल ही कयो अदा जागो था हले कोन था जागो माशाअल्लाह आलिम ॿुधा हूंदा वॾा मुफ्ती ॿुधा हूंदा मां फ़क़ीर खे बि ॿुधो सुभान अल्लाह वॾा वॾा उलमा तव्हां ॿुधंदा हूंदव माशाअल्लाह मां सुवाल कयो हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई को सुहिणा अब्दुल लतीफ़ हुया त ॿ ॼणा तूं काफ़िलो कीअं पे चयो ॻाल्हि सॼी सुवाल सम्झंदव त जवाबु सम्झ में ईंदो अबा धण में ॿकरियूं घणियूं या मेहूं घणियूं बकरियूं चओ धण में हिक खे धण चइबो ॿिन खे धणो न चइबो या टे हुजनि या टिनि खां वधि हुजनि पोइ चइबो धणा घटि में घटि टिनि खे असां धणो कोन चओ बकरा ॿुधाइनि 10 मथे हुजनि 10 खां मथे हुजनि पोइ चइबो धण अबा उठनि जो हूंदो आहे वॻु हिक उठ खे बि वॻु न चइबो ॿिनि उठनि खे बि वॻु न चइबो टिनि खे बि वॻु न चइबो या 10 हुजनि या 10 खां घणा हुजनि तॾहिं चइबो वॻु उन खां सवाइ उनखे वॻु न चइबो अहिड़ी तरह वरी माण्हुनि जी जेका जमायत टोली हूंदी आहे उनखे चइबो आहे काफ़िलो हिकु माण्हू हुजे त बि काफ़िलो न 2 माण्हू हुजनि त बि काफ़िलो न 3 माण्हू हुजनि त बि काफ़िलो न जे 3 खां मथे हूंदा त पोइ चइबो हा यार हाणे हिनखे काफ़िलो चई सघिजे थो जे 10 खां मथे थिया त चइबो हा अदा हाणे हिनखे काफ़िलो चई सघिजे थो अदा हज़रत हबीब अकरम त पाण रवाना थिया मके पाक मां मुस्तफ़ा ॿियो गॾु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿियो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अॼु ॿुधंदो हूंदे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ग़ुलाम आमिर बिन फुहैरा ऐं चोथों माण्हू अब्दुल्ला बिन उरैकित खयो जेको रस्ते जे लाइ सूंहं थी हलियो मुंहिंजे महबूब खे सभु ख़बर आहे मतां को सुभाणे तोखे वटि जे ख़बर हुजे सा त रस्ते में ॿिए खे छो खणे हा महबूब खे सभु ख़बर ई पोइ चरिया तो लाइ सुन्नत कीअं थी हा मुस्तफ़ा तो लाइ रस्तो ठाहियो त सूंहं खणण बि सुन्नत आहे ये 4 ॼणा हुया रवाना थिया मके मां मके खां ॿाहिरि निकिता महबूब फरमायो आमिर मोट आमिर बिन फुहैरा मोटियो वो जेको सूंहं गॾु हो अब्दुल्ला बिन उरैकित वो अॻिते दग लाइ मोटियो पोइ ते बचा ॿ हाणे हज़रत अब्दुल लतीफ़ इरशाद फरमायो के चा आयो काफ़िलो जंहिंजी तरह मोचारी तोड़ सिंगारिया ऊं सैयद चवे करहा मंझा कोड पोइ लख लहे पई लोड जीदा जंतन जतन जी आ लोड केड़ी ओ उन डाचीअ जे मथां जे भला महबूब सुवार आ न उन डाचीअ खे बि ख़बर आई त माते इमामुल अंबिया सुवार आ ओ हले कान पई बल्कि झुमरियूं पाईंदी हले पई त महबूब मुंहिंजे पुठनि ते सुवार इन लोड खे पियो चवे हज़रत अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पर सुवाल जो जवाब अञा कोन आयो आहे सुणा सुवाल इहो आहे त साईं काफ़िलो त जेको आहे सो इलाही माण्हुनि खे चइबो आहे पोइ हज़रत अब्दुल लतीफ़ 2 ॼणनि खे काफ़िलो कीअं चयो अबा जागो था हले निंड अची 2 ॼणनि खे काफ़िलो इहो मुंहिंजो सुवाल आहे मुंहिंजो जेका जंहिंजी शइ हुजे रब जो फज़ल हुजे ॿुधण आहे कोन्हे को हिनखे हले छा सम्झो नहीं मर
भावना जी नियत असा इन तरह वाला जो पद थो करे यटकी में पद थींदी आ मुस्तफा जे करम ते पद कोन थींदी आ बुधाए बो वादा जी ईमान ताज़ो थे यो मुंजो सवाल आ हजरत अब्दुल लतीफ बेटाई जे रूह खां जी मदद वठ भी आ बुजुर्गन अल्लाह जे वलियन का साईं बिन जणन के काफिलो की फरमाई वादा अल्लाह जा वली मदद ब कंदा अन असा जो अकीदो आ ए अल्लाह वो नजारा ब देखारिंदो आ जे जो अकीदो पक्को हुंदो आ जणो त हजरत अब्दुल लतीफ बेटाई पाजी पालोट फरमाई मेहरबानी फरमाई ए हजरत अब्दुल लतीफ जुबान हाल सा मदा जे त मौलवी जो तो कमु सा गलायो आ बेटाई घोट न वा हाल वारी जेका जुबान उन सा बेट जे घोट अब्दुल लतीफ फरमायो मौलवी पढ़ियो हा सही ब अखर पढ़ाया उस्तादन बेखबर हदीस पढ़ी थई त मुझे महबूब मदीने वारे इरशाद फरमायो जदे मां हल्ला त मजे सजे ब हलो सहाबन के मजे खबे ब हलो सहाबन के आई भले अगियो बे एकड़ो हले त जे खिदमत कंदो हले रस्ते के साफ कंदो हले बाकी मजी पुठिया के खाली छड़जो छो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठिया केर छो न हले अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो ओ इन जे करे त अल्लाह जा लखी मलाइका मां मोहम्मद करीम ते पुठिया छाव कयूं सलातो सलाम पढ़ंदा हलंदा बेट जे घोट अब्दुल लतीफ हुआ मेहरबानी फरमाए कर फरमाए मौलवी बखर पढ़ियो हा सही हदीस इया पढ़ी थई हा सही पोची तो त गौर कोन कयो तो त निकरंदे बपे किताबन वारी अख सा दिठा मां अब्दुल लतीफ मुस्तफा बि दिठो पे अबू बकर बि सिद्दीक दिठो पे तो लखे मलाइका सलातो सलाम पढ़न वाला दिठा पे तने चयो काफिलो आ काफिलो तरे मां चयो त केचा आयो काफिलो जे तरह मोचारी तोड सिंगारिया ऊ सैयद चवे करहा मंझा कोड पोइ लख लहे पई लोड जीजा तन जतन जी वा लोड मां उन डाची ते कोन थो ॻाल्हायां पोइ ॻाल्हाईंदुसि महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना थिया मदीने पाक में दाख़िल थिया मदीने पाक में दाख़िल थियण खां अॻु में अदा जाग जा मां मीलाद ॿुधाइण कोन आयो मां ॿिए मौज़ू ते थो अचां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में अञा दाख़िल कोन थिया दाख़िल थियण खां अॻु में हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हिकिड़ो जानबाज़ सहाबी हाज़िर थियो जंहिंजो नालो आहे हज़रत बुरैदा असलमी सब चओ सुभान अल्लाह वो हज़रत बुरैदा असलमी इरादो ॿियो खणी आयो पर जॾहिं महिल महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नज़र पियसि न त हुनखे ॻाल्हि सम्झ में अची वई जंहिंखे मां शिकार करण लाइ आयो आहियां मारण लाइ हिनखे मारे न सघंदुसि मुस्तफ़ा जी दीद जो पाण शिकार थी हबीब ते दीद पे सम्झी वियो ख़बर पइजी वियसि त हे चेहरो हो त चवनि था निभागा काफ़िर हे त ग़लति बयानी करण वारो आहे कज़ाब आहे हो था चवनि पर न हबीब अकरम के सलाम की महबूब सां गुफ्तगू थियसि बस ये मिनट सेकंड लगा मुस्तफा जो गुलाम बणियो हबीब फरमायो हलऊं माने कलमो भरे करे मुसलमान थियो 300 ॼणा ॿिया बि गॾु अस असलम कबीले जा माण्हू उहे बि गॾु अस जॾहिं हबीब फरमायो हलऊं मुसलमान थी विया आहिनि सभु हलऊं अर्ज़ कई या रसूल अल्लाह थोरो बीजो सुभान अल्लाह बहु फरमायो छा है कि या रसूल अल्लाह मां पंहिंजी कौम जो सरदार असां जाॾे बि वेंदा आहियूं कंहिं शहर में कंहिं ॻोठ में अव्वल दाख़िल थींदा आहियूं त मां सरदार जे आॾो बि हिकिड़ो माण्हू झंडो खयूं अॻियूं हलंदो आहे अॻियूं इस्तक़बाल लाइ त अॻियनि खे ख़बर पए त बाबा का हस्ती अचण वारी आहे पोइ असां दाख़िल थींदा आहियूं इहो असांजो तरीक़ो आहे या रसूल अल्लाह काइनात में अव्हां खां वधीक ॿियो कहिड़ो सरदार आहे या ज़माने जा सरदार अव्हां 1.25 लख नबियुनि जा पगदार हाणे मुंहिंजा महबूब मदीने वारा मां झंडे जो इंतज़ाम कयां ओ जेके तोखे चवंदा तुंहिंजो झंडो हले किथां आंदो अदा असां वारो झंडो त तोखे कोन थो वणे बाक़ी नौलूअ वारो तोखे वणे थो आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे चङो कोन हो जो महबूब मदीने वारे जे मीलाद वारे झंडे ते ख़ुशि थिया को सवाब त चंडरा मिलई आहे पर उहो उन ते कोन ठरियो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत बुरैदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ईअं दाख़िल थियो अदा हेॾां तवजो कजां या रसूल अल्लाह ईअं दाख़िल महबूब फरमायो कपिड़ो झंडो किथां आणींदासीं सुभान अल्लाह हज़रत बुरैदा पंहिंजे पग जो वर खोलियो
आपा जी पग जा वर खोले हज़रत सैयदना बुरैदा रज़ी अल्लाह ताला अरब सगोरा जंग जू उन्हनि सां नेज़ा साण हूंदा तीर साण हूंदा आपा जी पग मुबारक खोले वो नेज़ो साण उन नेज़े ते टंगी ऐं उनखे हीअं हीअं घुमाईंदो पियो हले मुस्तफ़ा जे आॾो ऐं छा पियो चवंदो हले चवंदो पियो हले या मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह या मुहम्मद या रसूल अल्लाह। इन जो मतिलबु हे आहे ओ ख़ैरपुर वारा ओ ठरीअ वारा ओ हिन ॻोठ वारा ओ मेंघे वारा ओ मटन वारा ओ शाहपुर वारा ओ सखर वारा ओ शिकारपुर वारा जेको तूं इहो मीलाद मुस्तफ़ा में झंडा खणी करे हलंदो आहे न इहो महबूब जो जुलूस मुस्तफ़ा जे सहाबिन मल्हायो महबूब पाण हुन में शरीक हो। जेकॾहिं कंहिं चंडरे न पढ़ी आहे हदीस त मां छा कयां था हुनजे अखियुनि जो ज़ियान आहे मदरसनि जी लाइट में विञाई मदरसनि जा चंदा बि खाई इहो दालूं बि हराम कई पर इन हदीस ते तुंहिंजी नज़र कान पई हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं रवाना थिया अदा इहा बि सीरत आहे ओ उन बुढड़ीअ खे खीर महबूब जे सदके मिलियो ईमान मिलियो इहा बि सीरत आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुश्मननि खे माफ़ कयो इहा बि सीरत आहे पर मां तोखे इहा बि सीरत ॿुधाए छॾियां त उहद जो मैदान आहे तलवार लॻी आहे महबूब अकरम जे रुख़सार पाक खे तलवार जो धकु लॻो आहे जेको ख़ौद पातल हो उन ख़ौद खे बि धकु लॻो उहो ख़ौद मां तलवार हीअं पार थी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रत मुबारक वड़ी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो शहीद थियो जलीलुल क़द्र सहाबी शहीद थिया सैयदा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा महबूब जी कुंवार मुस्तफ़ा करीम खां पुछई छो त उन इहा जंग ॾिठी हुई उहा ॿुधी हुई उन शिरकत कान कई पर ॿुधी हुई त ॾाढी ॾुखी गुज़री इहा महबूब जो चाचो शहीद थी वियो हबीब खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह घर में वेठा या रसूल अल्लाह को उहद खां बि ॾुखियो ॾींहुं गुज़रियो तव्हां ते मदीने वारे साईं फरमायो हाणे सैयदा आयशा खे छा उमेद हुई त महबूब फरमाईंदा न छो त जेड़ी मल अगली ॻाल्हि जेका महबूब हाणे कंदा ओड़ी मल सैयदा आयशा सफ़ा नंढी सुभान अल्लाह या रसूल अल्लाह तव्हां ते को ॾुखियो वक़्तु गुज़रियो उहद खां माना हुन लाइ उहद वॾो ऐं वाकई वॾो मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं इरशाद फरमायो हा सुभान अल्लाह इन खां बि ॾुखियो या रसूल अल्लाह कहिड़ो अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो जॾहिं मुंहिंजी कुंवार खदीजतुल कुबरा जहान छॾे वई ऐं मुंहिंजे हिफ़ाज़त करण वारो चाचो अली साईं जो वालिदो उहो बि जहान छॾे वियो हाणे मुंहिंजे लाइ हालात ॾाढा ॾुखिया थी पिया महबूब इरशाद फरमायो त हाणे मां इरादो कयो त ताइफ़ वञा ऐं उन ताइफ़ वारनि खे वञी इस्लाम जी दावत ॾियां पैगाम ॾियां महबूब मदीने वारे फरमायो आयशा पोइ मां उते पहुतुसि हुननि मुंहिंजी ॻाल्हि त कान मञी पर जेके लोफर लोफर लौंडा लौंडा छोरा आहिनि उन्हनि छोरनि खे इशारो कयो उन्हनि छोकिरनि मूंखे पथर हया महबूब फरमायो महबूब जी उहा रत मुबारक हो मुस्लमान सॾाइण वारा अॼु मस्जिद जेका वातो वारी फिटी पई आहे तूं ॿुध त सही हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो उहा मुंहिंजे कदमनि खां मुंहिंजे मथे मुबारक खां उहा रत वढ़णु शुरू थी महबूब फरमायो मुंहिंजी जेका नालाइन शरीफ़ हुई उहा रत सां भरिजी वई हबीब अकरम सां अकेलो खादिम गॾु हो हाणे उहो केतिरी हिफ़ाज़त करे अॻियों पत्थर हणनि त अॻियां अचे सॼे खां उछलनि त सॼे खां खॿे खां त खॿे पर केतिरनि पासनि खां अकेलो वीचारो हिफ़ाज़त करे तव्हां त मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ख़्मी थी पिया अॻिते रवाना थिया मुंहिंजो महबूब हलंदा आया हिकिड़ो बाग़ आहे उन बाग़ जी भित खे महबूब अकरम टेक लॻाई थोरी देरि साहु पटण जे लाइ ऐं अल्लाह खे इहो मंज़र एॾो 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 अल्लाह खे नापसंदि आयो जो अल्लाह तबारक व तआला मलाइको रवानो फरमायो हज़रत जिब्रील उन सां गॾु मलाइको आहे जेको जबलनि जे मथां आहे मुंहिंजे महबूब खे अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह हिननि अव्हां खे तकलीफ़ ॾिनी आहे रब थो इरशाद फरमाए महबूब हे मलाइको अथई इहे जबल अथई आर्डर करेसि हेॾो वारो जबल ताइफ़ मां ॾिसी आयो आहियां इन्हनि ॿिन्हीअ जे विच ते ताइफ़ आहे
इन ॿिनि जबलनि खे हीअं मिलाए इन्हनि खे पुरज़ा पुरज़ा करे छॾिया। महबूब अञा रतब कान उखी आहे, इहो आहे रहमतल लिल आलमीन। हबीब इरशाद फरमाए न न न न मां हिननि खे माराइण लाइ कोन आयो आहियां। रब मां उमेद आहे हिननि जे पुठियुनि मां कलमो पढ़ण वारा पैदा थींदा, इस्लाम ते सिर घोरींदा। न न जिब्रील न, हिननि खे तबाह न कबो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण उन भित खे टेक ॾिनो। उहा भित छाजी अंदर बाग हो। अल्लाह साईं तोखे मूंखे मदीनो ॾेखारे। आमीन न चइजा, सच सच शब्द नथा चवनि। आमीन तो चओ यार, सभु चओ आमीन। मदीने न आहे वञिणो? हा इंशाअल्लाह अल्लाह ताला नसीब फरमाईंदो। ऐं सिक सदाई सीने में रखिजां, पोइ ताइफ़ में वञिजां, इहो ॾिसी अचिजां। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बाग जी भित आहे, अंगूरनि जो बाग आहे। उन में अंदरि हिकिड़ो ग़ुलाम आहे, नालो अथसि अद्दास। अदा बेज़ार थिया हुजो था थो कढां। थकाओ कोन थकाओ? हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया। बाक़ी ख़बर आहे तव्हां सिज लथे जेको आहे सो चुल्ह ते वञी मानी लाइ वेहंदा हो त मानी ॾे बुख लॻी आहे, 8 थी विया अथव, मां तव्हांजो थो लिहाज़ कयां। सुभान अल्लाह ज़ोर सां। अल्लाह साईं तव्हां असांखे मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमायो। हज़रत अद्दास, ऐन दाल अलिफ सीन। सुभान अल्लाह। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठे सुभान अल्लाह सीनो ठरी पियो। सुरंदो आयो अची पुछी मुसाफ़िर हो? हा। अंदरां वियो अंगूर पटे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेश कई। मुसाफ़िर सम्झी हे तव्हां खाओ। हाणे ॾिसजां त हुन अंगूर ॾिना त मुस्तफ़ा वरी हुनखे मोट में छा ॾिनो? हबीब अकरम खे अंगूर पेश कई। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंगूर में हथ विधो ऐं हथ विझण सां महबूब फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बिस्मिल्लाह करे खाइबो आहे न, त महबूब जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जीअं जो फरमायो त हुन पंहिंजा हुनजा कन खड़ा थी विया, होशियार थी वियो ऐं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो तव्हां हाणे छा चयो, छा पढ़ियो? मुंहिंजे महबूब अकरम हुनखे इरशाद फरमायो ओ अद्दास ॾे ख़बर तूं किथां जो आहीं? हुन जवाब ॾिनो त साईं मां नए नवा जे इलाइक़े जो आहियां, इराक जो आहियां। मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो हाओ तूं मुंहिंजे भाउ हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जे ॻोठ जो आहीं। हबीब अकरम सल्लल्लाहु अञा पारो हो त हैरान हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ते वरी चई त हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मुंहिंजो भाउ। त महबूब खे अर्ज़ु कई अव्हां जो भाउ कीअं ऐं अव्हां इहो छा पढ़ियो? अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मां बि नबी ऐं सुहिणो यूनुस अलैहिस्सलाम नबी, असां थियासीं नबूवत में ॿई भाइर। मां इन जे करे हुनखे पंहिंजो भाउ चयो। ऐं जेको मां हाणे अलहम्दु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ियो इहो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मूं ताईं सभिनी नबियुनि जो वज़ीफ़ो ऐं शिआर आहे। इहो अल्लाह जो इस्म पाक आहे, मां उहो वरितो। बस गुफ्तगू का ॿी वधीक कान थी, पोइ चेहरो ॾिसी त सम्झी वियो हो। बसि महबूब जो एतिरो जवाबु हज़रत अद्दास देरी कान कई, अर्ज़ु कई या रसूल अल्लाह मूंखे बि कलमो पढ़ाए करे मुस्लमान फरमाए। हाणे सैयदा आयशा पुछे थी यादि रखजां महबूब अव्हां ते ॾुखियो वक़्तु बि को आयो? अल्लाह जे हबीब फरमायो हा उहो ताइफ़ वारो ॾुखियो वक़्तु। तोखे त अदा यादि आहे सीरत इहा त महबूब खीर पीआरियो सभिनीनि खे, हा इहा बि यादि कबी। महबूब अकरम फिलाणो मौजज़ो ॾेखारियो, हा इहा बि यादि कबी। पर सुहिणा हीअ सीरत बि त आहे न त महबूब खां रत मुबारक कीअं वढ़ो, महबूब कीअं दीन लाइ तकलीफ़ खई। अॼु तो वटि मस्जिद ठही पई
आई आहे निमाज़ पढ़ण वारो केरु नाहे अॼु तो वटि दीन जो पैगाम ॾियण लाइ माण्हू 8 ज़िला लताड़े अचनि तूं पंहिंजे घर में सुतल हुजे ख़बर कान्हे उते ओबाशियूं पियो ॾींदो हूंदे अदा पकी पई आहे को खाइण वारो कोन्हे दीन जो क़दुरु कोन्हे दुआ कर त अल्लाह सही मुस्तफ़ा करीम जे सदके दीन जो क़दुरु नसीब फरमाए तव्हां इहा असां सीरत खे छा सम्झो आहे त सीरत पाक अबू बकर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छा आहे जे चऊं निमाज़ त निमाज़ कान्हे ख़ुदा पाक जो कसम मां शुरू में अर्ज़ु करे चुको आहियां तव्हांखे ख़बर आहे त इंसान वेचारो थियो कीअं इंसान वेचारो आहे कोई इंसान हीअं वेचारो आहे नंढड़ो हूंदो आहे जाॻो था नंढड़ो हूंदो आहे छा सोचींदो आहे चवंदो आहे जे मां वॾो थींदुसि न हाणे त अबे खां पैसा घुरण थो नथो ॾिए वॾो थींदुसि पंहिंजा पैसा हूंदा पोइ मां कामयाबु थींदुसि माना नंढड़ो ॿारु सम्झंदो आहे त मुंहिंजो वॾो थियणु इहो कामयाबी आहे वरी जेॾी महिल वॾो थींदो आहे त छा सम्झंदो आहे चवंदो यार अञा कामयाबु न आहियां मंगणी कयां त कामयाबु थींदुसि वरी मंगणी कंदो आहे वरी वक़्तु गुज़रंदो वरी चवंदो न अञा कामयाबी अॻिते आहे शादी कंदुसि त कामयाबु थींदुसि तव्हां त मुड़ुसु शादी कंदो हाणे वरी दिलि में इरादो हूंदुसि न कामयाबु कोन थियुसि ॿार थींदा त कामयाबु आहे वरी उमेद अथसि आस अथसि त हाणे ॿार थियनि वरी हुनखे अलाह पुटड़ो ॾिनो वाह वाह हाणे न्याणी बि थिए वरी इरादो थियो वरी अलाह न्याणी अता फरमाई वरी ॿियो पुटड़ो बि थिए ऐं रोज़ इंसान सम्झे थो अञा मां कामयाबु न आहियां अञा मां कामयाबु न आहियां तव्हां अची इज़राइल सुती जाॻाई ससुई पई ड्रोड़ा ए दलील त पुन्ह माण्हू मोकिलियो हाणे इज़राइल अची मथां पहुतो आहे सलाम अलैकुम हाणे हल पुनल तुंहिंजो टाइम पूरो थी वियो तुंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़री वई इन जो मतिलबु इहा त तोखे इहा बि ख़बर कान्हे त तुंहिंजी कामयाबी छा में आहे तुंहिंजा रोज़ मयार मटबा जवानी में तो सम्झो त फलाणो कमु कंदुसि त कामयाबु आहे अॼु कोड़ाइप पकाइप में सम्झे थो न कामयाबु न थियोसि हाणे हिन कम में कामयाबु आहे पोइ भेरे मां जेको आहे सो कणक काई हेल बाबा ॿ एकड़ त हाणे 4 कयां तॾहिं कामयाबु आहे पर हर साल तो वारी कामयाबी जो उसूल टुटे थो इन जो मतिलबु आहे त तो वारो जेको फ़ैसिलो आहे तो वारी जेका सोच आहे उहा वेचारी सोच आहे उहा बेकार सोच आहे उहा कम जी न आहे उन में फ़ैसिले करण जी कुवत न आहे अदा जेको बि कमु अथई उहो पंहिंजे रब ते छॾ रब थो ॿुधाए त मां अलाह पाण थो ॿुधाए त कामयाबु कीअं थींदे ये तू वीचार छॾ ये तू फिक्र छॾ ये तू दुनिया जा धंधा छॾण जो इस्लाम कोन चयो आहे छॾण जो मतिलबु हीअ आहे त सफ़ा उन में घिर न अहिड़ो न घिर न इस्लाम यादि न शरीयत यादि न तरीक़त यादि न पंहिंजाइप यादि न परावा यादि का ख़बर ई कान या फ़बा जो नारो लॻो पियो आहे तव्हां त वञी करे क़बर में हमराह जा पेर पिया मुंहिंजा भाउ अज़ीज़ कामयाबी जी कुंजी उहा ई आहे जेका मुहम्मद मुस्तफ़ा ॾसी आहे अल्लाह क़ुर में नाज़िल फरमाई है सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह ऐं असांजो हाल ॾिसो था मां ॻारो ॻाल्हि करे वियुसि मूंखे हिन मौज़ू ते तव्हां सां ॻाल्हाइणो आहे बेज़ार त कोन थिया न जेको असां वटि अॼुकल्ह मसइलो थी पियो क़ौम परस्तीअ जो हिकिड़ी हदीस पाक तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयूं हदीस अहिड़ी आहे जो सम्झ में बि ईंदे सुभान अल्लाह मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं इरशाद फरमाया था जेका असबियत वा असबियत शर जो सिंधीअ जो इन जहान ॿ क़िस्म हिकिड़ी आहे असबियत उहा जंहिंखे चइबो आहे महमूद माना भली ॿी असबियत उहा हुआ जंहिंखे महबूब मदीने वारे फरमायो आहे जेको असबियत थो करे उहो मुंहिंजो उम्मती न आहे हाणे महमूद असबियत छा आहे माना भली मां चाहियां थो त तुंहिंजो पुटु तूं मुंहिंजो अज़ीज़ आहीं मिट आहीं मुंहिंजी दिलि छिकाए थी त तुंहिंजो पुटु क़ुरान पाक जो हाफ़िज़ थिए मां उनखे अहमियत ॾियां त जीअं क़ुरान पढ़े इहा भली ॻाल्हि आहे मिटीअ जो ख़्यालु आहे हिकु त मां ख़्यालु कयो मुंहिंजे साम्हूं कंहिं ॿी ज़ात जो माण्हू आयो उनखे बि मां अहमियत पंहिंजी जॻह ते जेतिरी हुई ॾिनी
पर मूं वटि उन जी जॻह ते मुंहिंजो सौट अची वियो, मुंहिंजो मासात अची वियो, मुंहिंजो अज़ीज़ अची वियो, मुंहिंजे ख़ानदान जो फ़र्द अची वियो। मां चयो त हा वॾा, मूं वटि मदरसे में या मूं वटि स्कूल में रखण जी जॻह आहे हिकिड़े माण्हूअ जी। हाणे तूं बि आयो आहीं, हेॾो मुंहिंजो रतु आयो आहे, अदा हाणे तोखां मां माज़रत थो कयां, हिते मां हिन खे रखां। हाणे हू मूंखे चवे साईं हिते तो कई क़ौम परस्ती। मां चयोसि अदा इहा त क़ौम परस्ती इस्लाम चवे थो त इहा भली ॻाल्हि आहे त पंहिंजे क़ौम जी चङे कम में मदद कर। इहा त इस्लाम असांखे सेखारी आहे, पर इहा क़ौम परस्ती न आहे, इहा मिठे मुहम्मद करीम जी शरीयत आहे। इनखे वरी क़ौम परस्ती कोन चइबो। महज़ मां तोखे मिसाल में अर्ज़ु कयो आहे ऐं मिसाल सां सम्झायो आहे त इंसान लाइ इहे कम भला। हाणे मुंहिंजी दिलि चवे थी त मां हाजी बि थियमि, सुभान अल्लाह जी दिलि कान थी निमाज़ी थियनि, ज़कात ॾियण वारा बि पैदा थियनि, आमीन त चइजां, अल्लाह जी वाट में ख़र्च करण वारा थियनि। हाणे इहा मुंहिंजी दिलि चवे थी ॿिया बि हुजनि, पर मां चवां थो न पंहिंजा। हा इहा भली ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, इहा शरीयत पाक असांखे सेखारी आहे। पर ॿी वरी असबियत कहिड़ी आहे जेका अॼुकल्ह हली पई आहे। हलड़े असां सिंधी, हलड़े फिलाणो पंजाबी, हलड़े फिलाणो पठान, हलड़े फिलाणा वरी 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 अञा तरक़ी अथव, वरी हलड़े असां साईं शर रुगो बाबा सरगाणी फ़कीर किथां जो, बाबा फिलाणो फ़कीर किथां जो, हे आराई साहब किथां जो, हे हिंगोर जो फ़कीर किथां जो, हे फिलाणो किथां जो, लेगारी फ़कीर किथां जो। असां शर वरी वक़्तु ईंदो वरी शरन में तूं चवंदे अदा हे सालियाणी, हे सोराबाणी, असांजो छा फिलाणा कायमाणी। वरी सुभाणे वक़्तु ईंदो वरी चवंदे त अबा हे सोराबाणे में, अड़े हे हाजी मेहराब जी औलाद, हे फिलाणे जी औलाद। यादि रखजांइ इहो अहिड़ो लांताणो आहे जो सुभाणे तुंहिंजे घर में पवंदो, तुंहिंजो घर तबाह थी वेंदो। अचो त मां तोखे ॿुधायां त मुस्तफ़ा करीम छा इरशाद फरमायो। मुंहिंजे महबूब मदीने वारे इरशाद फरमायो, जेको माण्हू असबियत में पवे थो उन जो मिसाल ईअं आहे जीअं दोज़ख जो अंगर। ऐं इन ई हदीस में मुस्तफ़ा करीम अॻिते इरशाद फरमायो, ॿुध बराड़ी जो माण्हू ॻाल्हि सवली सम्झ में ईंदई। हबीब इरशाद फरमायो, जंहिं माण्हूअ में असबियत हूंदी आहे न उन जो मिसाल छेणे जे टिंडण वारो आहे। इहो कीअं मोली साहब ॻाल्हि खोलिया। अब टिंडण जा क़िस्म, हिकिड़ा टिंडण हूंदा अथव जेके जीत ॼणा खाईंदा, ऐं हिकिड़ो टिंडण जेको छेणे ते थींदो आहे कारे रंग वारो, उहो गंदगी गोबर छेणो गंदगी किरपटी खुब्स सिर्फ़ु उहो ई खाईंदो आहे, उन में पलबो आहे, उन में वॾो थींदो आहे। अञा ॻाल्हि सम्झजां, पोइ सदाई उन सां उहो उन छेणे जो टुकड़ो साण हूंदो आहे, उनखे ॻेलींदो वरितंदो। ईअं आहे या न? कोन था सम्झो? ईअं आहे, बराड़ी जा माण्हू सम्झंदा हूंदा सदाई। ऐं उनखे मथे सां कोन धिकींदो अथव, मथो पंहिंजो पोइते खोड़ींदो आहे, पंहिंजनि ॿिन्ही पेरनि सां उनखे धिकींदो वरितंदो आहे। ऐं सदाई तव्हां त वञी करे खॾ खोटे उनखे पूरींदो ऐं पाण रहंदो। ऐं उते सुभाणे तजुर्बो कजां जे एतबार न अचई, 5 गुलाब जा गुल वठी आहे, अतुर वठी आहे, उनखे उतां पकड़े हथ ते का थेली चाढ़े उनखे पकड़े ऐं उनखे गुलाब जे गुलनि जी इर्द गिर्द खुशबू ॾेई करे विच ते रखे, 10 मिंट कोन गुज़रंदा मरी पवंदा। छो तो पलियो धप ते, पलियो गंदगीअ ते, पलियो छेणे ते तजुर्बो कजां वञी, जंहिं मोली खे ख़बर कान्हे, सभु ख़बर आहे, वञी पढ़, वञी इल्मु ॾिस, वञी करे तोखे प्रैक्टिकल करिणो आहे, मूंखे इल्म सां ख़बर आहे, इहो सभु मौजूदु आहे। मदीने वारे साईं इरशाद फरमायो, जेको क़ौम परस्ती थो करे उन जो मिसाल इहो जेको गंदगीअ वारो टिंडण आहे, इहो छेणे वारो जेको टिंडण आहे, इन जो मिसाल इन वांगुरु आहे। इहो जेरो बि आहे त बि गंदगी में आहे, मरंदो त बि पलीती ऐं गंदगीअ में मरंदो। असुल मिसाल महबूब इन कारण अता फरमायो आहे। उनखे शरीयत वारा गुल गुलाब ॿुधाइबा सम्झाइबा, त उनजे मथे के भई भवाटी ईंदी के चकर ईंदा त अलाए कहिड़ियूं था ॻाल्हियूं कनि। पर मां तोखे दुआ थो कयूं वञा, अलाह तुंहिंजे नसुलनि खे गुलाब जा गुल सिंघण वारी औलाद अता फरमाईंदो। आमीन, ज़ोर सां चओ यार
अञा ज़ोर सां आमीन चओ। अल्लाह ताला तो के लानताने का बचाए या कौम परस्ती चाहे केड़े कम जी या कहीं भी कम जी ना है अदा कौम परस्ती ऐं उहा त गाल भली आ या त बेकार शय आ जेका कौम परस्ती असबियत आ पर भली गाल उहा वा कसम खुदा जो इस्लाम चवे तो त सुहिणो बिलाल आहे हबशे जो पर असां चऊं था असां जो सरदार हथ मथे करे ॿुधाए जेको बिलाल खे सरदार थो मञे सब मञो था सोने बिलाल के सरदार यो ख़बर सोनो बिलाल शर्रो भला दाहिरी हो भला सरगानी हो भला राजपर हो केरो जात जो अदा हबश इलाइको आ सुभान अल्लाह फकीर जी माखे को जे पाकिस्तानी अज तई असा के उन आलिमन के खबर आ ॿुधाइण जी ज़रूरत ना है हर एक के उन जे कबीले जी ज़ात जी खबर ना है पर अज ब नालो वठ सोने बिलाल जो तो सुन्नी चवे तो सुभान अल्लाह इहो ही त मुझे अबू बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम या मेहरबानी फरमाई इहो शौक़ पैदा फरमायो इहो ज़ौक़ पैदा फरमायो ऐं जॾहिं वो इस्लाम वारो नूर अंदर में हूंदो आ न जाग जा कसम खुदा जो एक पासे को 100,000 तीर तुफंग तलवारूं हुजन एक पासे लठ मुस्तफा जी हुजे उहा उन्हनि सभिनी ते हावी थी पवंदी असांजे उम्मत जो हिकिड़ो वॾो वली उन जो नालो आहे हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी जो सुभान अल्लाह अञा जो सुभान अल्लाह तकड़ न कजो मां घरों मोकिलाया आहियो तव्हां मोकिलाया आहियो हूंदो सुभान अल्लाह हा तकड़ न कजो तव्हां सां मां फजर ताईं वेहंदुसि मां गुलाम रसूल भाऊ खे चवंदो आहे नंगर खे देग जे ढके मथे साल चंद बाबा हाणे यार जलसे में जान छड़ाए मथे में सूर तो पवे अब मुस्तफा के जिक्र का वधिक त खुशबू का नहीं ना सुभान अल्लाह तो हजरत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह वक्त जो वडो वली वा ऐं दफन थियला तुर्की जे शहर कोनिया में उन कोनिया में मां ज़ियारत साईं जी करे आयो आहियां उन दरगाह शरीफ जी केड़ो मौलाना जलालुद्दीन रूमी वो मौलाना जलालुद्दीन जेको चवंदो आहे यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर सद सालतात बेरिया इहो मौलाना जलालुद्दीन रूमी जेको चवंदो आहे अल्लाह साईं तोखे हिकु घड़ी नसीब फरमाए कई अल्लाह वारे जी अल्लाह मारे जी न अल्लाह वारे जी तोखे सोबत मिली पए ऐं ॿिए पासे 100 वरिया जी बेर या इबादत हुजे उन मां फ़ाइदो एॾो कोन मिलंदो जेको अल्लाह वारे जी सोबत में मिलंदो पर उहा सुञाण वारी अख खपे त फ़र्क़ करे इहो हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमाईंदो आहे त अल्लाह जी जॾहिं महिरबानी थींदी आहे इस्लाम ते अमल कबो शरीयत पाक ते हलबो अल्लाह ताला जो कुझु इरशाद फरमायो मुस्तफ़ा ॿुधायो जॾहिं उन ते हलबो त फ़ाइदो कहिड़ो थींदो छो त इंसान वीचारो लालची आहे उहो चवंदो आहे त मूंखे नफ़ो थिए फ़ाइदो थिए तॾहिं मां अमल कयां उन खां सवाइ मां अमल न कंदुसि हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैह इहो मिसाल ॾेई करे ॻाल्हि सम्झाई आहे पाण इरशाद फरमाए त 100,000 नेज़ा ए फिरऔन रा दर शिकस्त आ मूसा बा यक असा हज़रत मौलाना जलालुद्दीन इरशाद फरमायो एक पासे फिरऔन जा 1000 नेज़ा हुया तलवारूं हुयूं तुफंग हुया खंजर हुया भाला हुया और बे पासे हज़रत मूसा जी अकेली लठ ही त भी उन्हनि सभिनी हज़ारनि तलवारनि खां लठ वधीक कम पई करे छो जो अल्लाह जी मदद शामिल छो चो अल्लाह जी मदद शामिल वरी अॻिते मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमायो चयो त 100,000 तिब जाली नूसबूद सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह 100,000 तिब
पे जाली नू सबूद पेश ईसा वो दमश अफसोस सबूद। हजरत मौलाना जलालुद्दीन फरमायो हजरत ईसा नबी जे वक्त में हजारे जाली नू सजेड़ा हाजिक हकीम भी हुआ पर उहे दवाऊं करे करे छिता थी पवंदा कुछ कोन थींदो हो। सुनो ईसा अलैहिस्सलाम रुगो शूकारो हणंदो त मोवल बि जहिड़ो थी पवंदो। छाजे करे चईन जे करे त अल्लाह जी मदद सुणे ईसा अलैहिस्सलाम सां शामिल हुई। हाणे हेॾा निहार हज़रत मूसा जी ॻाल्हि करे हज़रत ईसा जी जलालुद्दीन रूमी ॻाल्हि करे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी ॻाल्हि न करे ईअं थी कोन थो सघे। हज़रत जलालुद्दीन रूमी इरशाद फरमायो चए थो सद हज़ारा दफ्तरे अशआर बूद पेश हरफे उम्मी अशआर बूद। पाण फरमाए थो त अरबन में वॾा वॾा शाइर हा एॾियूं उन्हनि जूं शाइरियूं हुयूं जो उन्हनि जा शेर ऐं कसीदा लिखी काबे जे भित ते चिंबड़ाए छॾींदा हुया। पर पाण फरमाए था जेॾी महिल मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ुबान मां हिकिड़ो अखर निकिरंदो हो त उहे सभु शाइर लॼी थी पवंदा हुया। सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। थको हा त बि सुभान अल्लाह नाहे थको त बि सुभान अल्लाह। अल्लाह जी मदद आहे त पोइ ईअं वा पर यादि रखजां जे रब जी मदद न आहे त पोइ सिधे बन्ने ते बि हमरा उखा सिधो रस्तो आहे न जिते थाॿो बि कोन्हे पर अल्लाह जी मदद कोन त समुड़स पियो थाॿड़ंदो। ऐं वरी जे अल्लाह जी मदद शामिल हाल आहे त पोइ भले कहिड़ो बि हाल आहे कुझु बि कोन थींदुसि। ज़मानो भले मुखालिफ़ थी वञे छो बका अल्लाह जी ज़ात खे आहे। अचु त मां इन कलाम जी ताक़त तोखे ॿुधायां दुरूद शौक़ सां पढ़ंदा रहिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु उम्मत जो वॾो वली आहे जो सुभान अल्लाह। तव्हां कॾहिं कॾहिं भुलिजी पवंदा हो ऐं ॻाल्हि खे सम्झंदा बि कोन आहियो ऐं परख पंहिंजी ग़लति हूंदी अथव पोइ वरी ॾोह ॿियनि ते ॾींदा हो। यादि कजो त अल्लाह जा वली हर ज़माने में हुया आहिनि ऐं रहंदा। परख जी ॻाल्हि आहे को कंहिं शइ खे वली सम्झे को कंहिं शइ खे वली सम्झे। पोइ सुन्नत जमायत वारा भला ॿियो न त घटि में घटि मोहिउद्दीन जीलानी पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ खे त मञींदो आहे न। सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां पीरान पीर खे मञींदा आहियो न त यादि रखजां मतां इहो वहम कयो अथई। माण्हू चवंदा त साईं अलाए साईं ख़बर त पवे ई कान थी। मुंहिंजो छो तोखे ड्रगड़ी हिक जी ऐं ॿिनि ड्रगड़ियुनि जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे जोवर जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे कणक जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे काटन जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे बोस्कीअ जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे वणनि जी ख़बर कान पवंदी आहे। तोखे कणक में टीडी जे फसल जी ख़बर कान थी पए। हाणे त अनो आयो आहे नालो ई अकबर अथसि अबा इन जी तोखे ख़बर कान थी पवे। इन सभु शइ जी तोखे ख़बर आहे बाक़ी ख़बर न आहे त तोखे दीन जी ख़बर न आहे। छो न कसम ख़ुदा जो जेको बीमार आहे उहो बि साहु खणंदो आहे चाको चङो भलो बि साहु खणंदो आहे पर ॾिसण वारो सम्झी वेंदो आहे त हे बीमार जो साहु आहे चाक चङे भले जो साहु। ख़बर पवंदी आहे न इंसान ॾिसंदो आहे सुञाणे वठंदो आहे ख़बर पवंदी आहे। अल्लाह जा वली आहिनि। हसन बसरी केरु आहे जाग त ॿुधाए। हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु मौला अली मुश्किल कुशा जो शागिर्द आहे। ज़ोर सां सुभान अल्लाह। मौला अली मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शागिर्द आहे ऐं महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक घर वारनि मां हिकु घर वारीअ हज़रत हसन बसरी नंढड़ो हो त उनखे पंहिंजी थञूं बीहारियईं। अदा अहिड़ो को भाग ॿियो चओ सुभान अल्लाह। एॾो अजीब भाग आहे। सही बात है। खट खणी हुनारे अॼु खट खणी न ॾियो पर सुम्हो त फज़ीलत सां वॾो फिरी वञी सघे।
वो हजरत हसन बसरी आसा बरो चतु सैयद कोने सुभान अल्लाह जोर से अदाए मुझो प्यारो आ बाबा साईं जो प्यारो आ सुभान अल्लाह जो असा जो मेहमान आ सुभान अल्लाह जोर से वो हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण पांजी मदरसे में बैठा सुभान अल्लाह मदरसे में ना कयो सुभान अल्लाह कदी नहीं मींदा हो मदरसे में ना कयो पर पांजे में मता नोनू ने झंडे ले आया पांजे हज़रत हसन बसरी वटे औरत आई जिसी मुझी न्याणी जहान छडे वईया इलाही साल थी यार पर चाहता मंजी त मां उनखे ख्वाब में ॾिसां हाल रे केड़ो दस अदा जेके विछड़ी वेंदा उनखे याद इंसान कंदो आहे इएं आहे न इंसान जे वस में न आहे मातम मनो आहे पिटको मनो आहे अख में पाणी ॻोढ़ो अची वियो उहा अलॻि ॻाल्हि आहे पर जेकॾहिं महबूब मदीने वारे साईं इरशाद फरमायो जे दुनिया जो गम तपा वई कंहिं अज़ीज़ जो विछोड़ो तपा वई त महबूब फरमायो उन विछोड़े खे यादि न कजां मां मुहम्मद करीम जे विछोड़े खे यादि कजां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जो त शान वॾो आहे मुस्तफ़ा जो त मक़ाम वॾो आहे पर हबीब अकरम जो इस्म मुबारक खण त कसम ख़ुदा जो जेको ईमान वारो आहे उनजी दिलि ठरी थी हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान छा ॿुधाए दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या ॾुखल जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो ओ असां आशिक़नि जी ईद थी वई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या ॾुखल जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सड़ाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सड़ाई कुफर जी थी वई तबाही वो तो हलियो ही मुंहिंजा घोट अरबी जियो जियो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या ॾुखल जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह मेहमान ईंदो आहे इंसान उनखे बि जियो जियो हिकु दफ़ो चवंदो ॿ दफ़ा चवंदो टे दफ़ा चवंदो चार दफ़ा चवंदो पंज दफ़ा चवंदो मुर्शिद आयो उनखे बि जियो जियो चइबो पर मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं मेहर फरमाए करम नवाज़ी फरमाए ऐं हबीब तोखे अची करे जाम शोरे में ज़ियारत कराए वञे त कसम ख़ुदा सॼी उमिरि जियो जियो पियो कंदे इएं आहे या न हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र जी बरकत उन हसन बसरी के महबूब मदीने वारे जे कुंवार जी घर वारी जी वा थञ मुबारक नसीब थी आलिमन फरमायो हसन बसरी जड़ी मतलब गुफ्तगू कंदो हो ॿुधजां त लॻंदो इहो नबी कोन हो पर लॻंदो इहो जे नबूवत जे नूर मां पियो ॻाल्हाए एडो असर जुबान में एडियूं ॻाल्हियूं हुन जूं पावर वारियूं बरकत वारियूं हज़रत हसन बसरी खे अची करे हुन औरत जो न्याणी फौत थी वई ख्वाब में ॾिसणी आहे कहिड़े हाल में आहे कीअं ॾिसांसि अल्लाह वारा कम ॾुखियो न कंदा अथई अल्लाह वारनि वटि कमु सवलो आहे मां जॾहिं मोल मौलवी वटि ईंदेसीं फलाणो कमु आहे पोइ चवंदो मां चिलो पचा पोइ शींहं जे कन जो वार पटे खणी आ त पोइ उन मूं तोखे फलाणो तावीज़ लिखी ॾियां इहो बि वेलो माशाअल्लाह ताने जाम थी वियो आहे तावीज़नि वारो ॾिसो था छिंडाड़ियुनि वारा पोइ कुता वेठा आहिनि रुॻो माइन जो ॾोह कोन्हे पर मुल्क सॼे में बाएताल लॻो पियो आहे पोइ ॾोह लॻो पियो आहे मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ जेको हिकु दफ़ो भोपे जे कढ लॻो क़बर ताईं जिंदु कान छुटंदसि कॾहिं कामयाबु कोन थींदो बचाइजां पाण खे बचाइजां हज़ारे 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 अरबीअ में थो अर्ज़ु कयां त बचाइजां पाण खे बचाइजां पाण जेके
जेके उन जे कड पया उन जा घर बि तबाह कबरूं बि तबाह थी दियूं मोहम्मद मुस्तफ़ा करीम इरशाद फरमाए जेको भोपे जे कड लॻो उन जी निमाज़ बि क़बूल कोन्हे त कलमो बि क़बूल न कुझु बि क़बूल न आहे उनजो जेको वयो इन्हनि भोपनि ॾे हाणे त माशाअल्लाह तरक़ी कई तो अॻे त मुस्लमान हूंदा हाणे माड़े चा थिया तो हितां इरादो कयो कुफर थी वियो निकाह वयुसि पाण काफ़िर थी वियो मौत काफ़िर जो कुतो मरी वियो बचाए मुस्लमान पाण खे हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु के अर्ज़ कई सोने हसन बसरी बस ॻाल्हि मुख़्तसर कयो घणो रंदो बि चङो न आहे जो खल न लही पए मथां वो हॾो ज़ाहिर थी पियो मुनासिब अमल कोन्हे बस एतिरो खोड़ आहे जेको सम्झण वारो आहे सम्झंदो पाण हज़रत हसन बसरी खे अर्ज़ कई कीअं ॾिसां ॼणी पाण फरमायो कमु सवलो आहे 2 रकातूं नफ़िल पढ़ पहली रकात में अलहम्दु पढ़ ऐं ॿी रकात में अल्हाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यक़ीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्नहा ऐनल यक़ीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम इहा सूरत पढ़ अलहम्द खां पोइ 3 दफ़ा ॿी रकात में भी ईअं 3 में छो त नफ़िल आहे 3 में भी ईअं ऐं 4 रकातूं पढ़ चौथीअ में भी ईअं बस ये 4 रकातूं पढ़ी सुम्ही रहो अल्लाह महिरबानी कंदो उहा औरत वई घर वञी इहो अमल के 4 रकातूं पढ़ी अलहम्द खां पोइ अल्लाह तकासुर 3 दफ़ा ॿी में 3 दफ़ा टी में भी 3 दफ़ा छो त नफ़िल में 4 रकातुनि में थींदी चौथी में भी 3 दफ़ा अदा तवज्जो जे बस आख़िरी ॻाल्हि सुती त वेचारी ख्वाब में ॾिठो त मुंहिंजी न्याणी दोज़ख में सड़े थी सुबुह जो उथी वठी रुनी चई त जेकर न ॾिसां न ॾिठमि त ख़बर कान्हे इहे कहिड़ो हाल अथसि पर हाणे त ॾिठो त मां हाणे त सूर वधी वियो हाणे छा पर अल्लाह रस्तो ॾींदो आहे वरी सुबुह साॻो हज़रत हसन बसरी वटि साईं सलाम अलैकुम अमा बिस्मिल्लाह कल्ह वज़ीफ़ो पुछियो मां हा अमा ॾसियो पोइ न्याणी अज़ाब में आहे मौत बरहक़ आहे मरणो आहे ख्याल कोन अथव इहे अॼु पंहिंजे हथनि सां था पूरियूं कल्ह शहीद पूरियोसीं अॻे हाजी साहब ग़ुलाम असगर वीचारो उहो दफ़न कयोसीं हा कंहिं जा मिसाल पर मुंहिंजो मुर्शिद मौला अली इरशाद फरमाईंदो आहे मौत अहिड़ो यकीन आहे जंहिं ते पक हर हिक खे न ईंदी आहे यकीन पक हर हिक खे छो त दुनिया वेचारे जे कढ लॻल आहे हज़रत हसन जेके पेट जायूं थी उहे वेचारियूं वयूं अज़ीज़ अकारिब अब्बा वालिद ॾाॾा अमड़ियूं जान छॾे वई पर हितां उथंदे दिलि जी हालत ॿी चई ॿाहिरि निकिरंदे साॻा लाटो साॻा चुग पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां तोखे अर्ज़ु कयां महबूब मदीने वारे जे दीन में आसानी आहे अॼु दिलि में पको इरादो कर निमाज़ पढ़ंदुसि ॿियो त घटि में घटि कसम ॿुधाइजो इरादे जो सवाबु मिलंदो ई ॿेड़ो पार थी पवंदो इरादो पको कजां नियत पकी कजां ठल इरादे ते न हलजां हज़रत हसन बसरी खां पुछई हज़रत हसन बसरी फरमायो अल्लाह अम्मा चङी कंदो जेका रब जी रज़ा उहा वेचारी रोईंदी पोड़ी हली वई रात जो जेडी मल टाइम थियो हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण जेडी मल सुतो अदा जाग जा त ॻाल्हि अर्ज़ कयां मुस्तक़िल ख़तम आहे हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह तआला पाण जो सुतो ॾिसे त उहा छोकिरी नूरानी ताज पायूं जन्नत जा सैर पई करे हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह तआला उन न्याणीअ खां पुछो त तुंहिंजी अमड़ हीअं चयो हुयो त तूं तबाही में सड़ी रही हुईं तुंहिंजे मथां अज़ाब थी रहियो हुयो
उहा ॻाल्हि हुन सची कई आहे, उन कूड़ी कान कई आहे। पर ॾे ख़बर हिक रात में तोसां इहा कीअं भलाई थी आहे। हुन औरत अर्ज़ु कयो सोना हसन बसरी मां अकेली अज़ाब में कोन हुयसि, मूंसां गॾु 70,000 माण्हू बि दोज़ख में ईअं बाहि में सड़ी रहिया हुया। पर कल असांजे कब्रिस्तान मां हिकिड़ो आलिम सगोरो गुज़रियो। जेॾी महिल उहो कब्रिस्तान मां लंघियो त उन हिकु दफ़ो मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ी करे असांखे बख़्शो। अल्लाह 70,000 खे हिकु दुरूद जे सदके जन्नत अता फरमाए। हिकु दफ़ो, ॿ दफ़ा न, 3 दफ़ा न, 40 दफ़ा न, 313 दफ़ा न, 1.25 लख दुरूद शरीफ न। हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि त उन न्याणीअ मूंखे ॾसियो त साईं आलिम सगोरो गुज़रियो, उन जी वसीअ दिलि चयो ॿियो कुल बि कोन पढ़ी, हिकिड़ो महबूब मदीने वारे ते सलातो सलाम जो भेरो ॾेई करे उन जो असांखे सवाब जो बख़्शई। अल्लाह इरशाद फरमाए हूअं त अज़ाब मां पंहिंजी मर्ज़ीअ सां केतिरा साल पियो ॾियां, रब खे ख़बर, पर मुस्तफ़ा करीम जे इन दुरूद जे सदके 70,000 खे माफ़ करे नूरानी ताज थो पाराए छॾिया। इन मां तोखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। केॾी असां सॼो ॾींहुं वेठो आहे, वात में गिग लॻी पई आहे, ॻई लॻी पई आहे, गंदी ज़ुबान लॻी पई आहे, पर जेॾी महिल उथे में इहो दुरूद शरीफ़ जो सिगो हुजे, सलातो सलाम हुजे, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते दुरूद इंसान खे ॿुॾणु न ॾींदो आहे। अदा हाणे मां तव्हां खां पुछां थो त इहो कारोबार सवलो आहे या ॾुखियो आहे? जिन खे सवलो लॻो से हथ मथे करे चवनि, अब सवलो की न ॾुखियो? अल्लाह ताला इरशाद फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐ ईमान वारो, छा मां तव्हांखे अहिड़ो कारोबार न ॾसियां, माना ॾसियांव जेको तव्हांखे आख़िरत जे अज़ाब खां बचाए। तुमिनून बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ते ईमान आणियो, उन जे रसूल ते ईमान आणियो, जिहाद कयो अल्लाह जी वाट में पंहिंजे माल सां, पंहिंजी जान सां। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे त इहो केॾो भलो आहे त कुल जहान तव्हां विकिणी करे इहो ई कारोबार कयो। दुआ कर त अल्लाह सां इहो कारोबार करण जी रब तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए, ऐं अल्लाह सी अव्हांखे बि हिम्मत तौफ़ीक़ अता फरमाए जो तव्हां हिन प्रोग्राम में जीअं ज़ौक़ सां शौक़ सां अचो था, ईअं सदाई हिननि खे बि तव्हां चवंदा रहो। पर असां चवंदा आहियूं त यार ॿियो करे असां न कयूं, या भाऊ वारनि खे शाबस आहे जो इहो प्रोग्राम कराइनि था, हिननि इहो किलो खोड़ियो आहे, अलाह कंदो इहो क़यामत ताईं क़ाइमु रहंदो। अल्लाह सी असां सभिनीनि जा बेड़ा पार फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उथी भी हो त सलातो सलाम जो दुआ कबूल फरमाए। अल्लाह आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम अलैहि। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके जो ॿुधो से उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इलाहुल आलमीन जेका ही ख़ैर ख़ैरात कई वई आहे, क़ुरान पाक पढ़िया विया, इन सभु क़बूल फरमा। इन जो सवाब महबूब जी बारगाह में पेश कयूं था, क़बूल फरमा। हुज़ूर जे असहाबन अहल बैतन के पेश कयूं था, क़बूल फरमा। शुहदाए करबला जे अरवाहन के बख्शूं था, क़बूल फरमा। रूए ज़मीन जे वलियन जे रूहन के बख्शूं था, क़बूल फरमा। हज़रत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीर जे रूह के पेश कयूं था, क़बूल फरमा। हज़रत पीसी रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे रूह के पेश कयूं था, क़बूल फरमा। इलाहुल आलमीन सवा लख नबियुनि जे सदके, गौसन कुतुबन वलियन जे सदके हिन जो सवाब असां सभिनीनि जे उस्ताद हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जे रूह के बि बख्शूं था, क़बूल फरमा। इलाहुल आलमीन सवा लख नबियुनि जे सदके, गौसन कुतुबन वलियन जे सदके, नेकन सालिहन जे सदके अॼोकी हिन ख़ैरात जो, अॼोके हिन प्रोग्राम जो ख़ासुल ख़ास सवाब मरहूम हाजी चाचा ग़ुलाम असर अदा ग़ुलाम सरवर ऐं शहीद अमीर बख्श जे रूह खे बख्शूं था, क़बूल फरमा। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके मरहूमन खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके उन्हनि जे
हक़ में असांजो दुआऊं क़बूल फरमा। हे जंहिं जंहिं ख़ैरात में हिस्सो मिलायो आहे इलाही उनजो हिस्सो क़बूल फरमा। मौला असांजा जेके बज़ीज़ अक़ारिब जहान छॾे विया उन्हनि खे बि बख़्शूं था क़बूल फरमा। उन्हनि सभिनीनि खे महबूब मदीने वारे जी ज़ियारत नसीब फरमा, हबीब जो पाड़ो नसीब फरमा। मौला अॼु जेके हिते आया आहिनि सभिनीनि जूं दुआऊं क़बूल फरमा। मौला बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बे औलादनि खे नेक नरीना औलाद अता फरमा। इलाही हिननि वेढ़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। जंहिं जंहिं दुआ लाइ चयो आहे मौला सभिनीनि जे हक़ में असांजो दुआऊं क़बूल फरमा। मौला मदीनो बि ॾेखार त मदीने वारे साईं जी ज़ियारत बि नसीब फरमा। इलाही आलमीन पंहिंजे हबीब जे सदके अहले सुन्नत जो अक़ीदो नसीब फरमा। इन अहले सुन्नत जे अक़ीदे ते इस्तिक़ामत नसीब फरमा। बद मज़हबनि जी सोबत खां पनाह नसीब फरमा। मौला वहाबिन जी सोबत खां पनाह नसीब फरमा, राफ़िज़िन जी सोबत खां पनाह नसीब फरमा। मौला असांखे चइनि यारनि न बल्कि सभिनीनि यारनि जी मोहब्बत नसीब फरमा। इलाही चइनि यारनि जो सदको मौला उन्हनि जे वास्ते वसीले सां चइनि यारनि जो इश्क मोहब्बत नसीब फरमा। सभिनीनि यारनि जो इश्क मोहब्बत नसीब फरमा। पंजतन पाक जी मोहब्बत नसीब फरमा। अहल बैतन जी मोहब्बत अदब नसीब फरमा। मस्जिदूं आबाद करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। कुरान पाक पढ़ण ऐं पढ़ाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। इलाहुल आलमीन क़ौम परस्तीअ जी बुछड़ी लानत खां पनाह नसीब फरमा। इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके असांजूं दुआऊं क़बूल फरमा। इलाही असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा, पाकिस्तान जे ख़ैर ख़्वाहनि जो बि ख़ैर फरमा। इलाही जेके अॼु हिते वेझे खां आया परे खां आया सभिनीनि जो अचणु क़बूल फरमा। भाऊ ग़ुलाम रसूल सॼो इंतज़ाम कयो, हुन सां हुन जा चाचा अज़ीज़ अक़ारिब जेके बि आहिनि मौला सभिनीनि जा बेड़ा पार फरमा। इलाहुल आलमीन असांजो महिरबान हज़रत शेर मुस्तफ़ा सां मुहबत करण वारो फ़क़ीर सुभान अल्लाह हिते आयल आहे। इलाहुल आलमीन हिनखे महबूब मदीने वारे जी ज़ियारत नसीब फरमा। हिन सां गॾु ॿिया बि फ़क़ीर आया उन्हनि सभिनीनि खे ज़ियारत नसीब फरमा। उन्हनि जा पंध क़बूल फरमा, उन्हनि जा सफ़र क़बूल फरमा। मौला हिन सॼे वेड़े खे क़यामत ताईं आबाद फरमा। हिननि ॻोठनि खे आबाद फरमा, हिननि ख़ानदाननि खे आबाद फरमा। मौला पंहिंजे हबीब जे सदके असांजूं मुरादूं पूरियूं फरमा। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह। इलाही खैर बीमारन के शफा आमीन। मौला पंहिंजे हबीब जे सदके बीमारन के शफाए कुल्ली अता फरमा। जंहिं जंहिं दुआ लाइ चयो आहे सभिनीनि जे हक़ में असांजूं दुआऊं क़बूल फरमा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह। सब दोस्त वेही रहो। साबरन मानी का हिदायत पेला हो सलाम जिस सुहानी घड़ी चमकाते बाका चाँद जिस सुहानी घड़ी चमकाते बाका चाँद उस दिन अफरोज़ साथ लाखों सलाम। सबको इतना दिया भर देती झोलियाँ, सबको इतना दिया भर देती झोलियाँ। उनके जूदो सखावत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। जिनके कदमों पे सजदा करें जानेवर, मुँह से बोले शजर दे गवाही हजर। वो है महबूबे रबो मालिके बहरो बर साहिबे रजते शम्सो कुल कमर नाइबे दस्ते कुदरत पे लाखों सलाम। गौसे आज़म इमाम
मुतका वन्नुका गौसे आज़म इमाम मुतका वन्नुका जलवाए शाने कुदरत पे लाखों सलाम। न भलाई न हुस्ने अमल पास है, दिन चढ़ा हश्र का और लगी प्यास है। लुत्फ़ आका की फिर भी हमें आस है, क्योंकि हाथों में दामाने रोज़े धनी उसकी नूरानी तुरबत पे लाखों सलाम। काश महशर में जब उनकी आमद हो, भेजे सब उनकी शौकत पे लाखों सलाम। तो मुझसे खिदमत के कुदसी कहे हारज़ा मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्माए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह, सलात व सलाम अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व सुहाबिका या नूर अल्लाह। यही रहो, वक्त दुआ है, सब दोस्त यही रहो। हाणे दुआ जे